बदमाशी नहीं चलेगी, नहीं चलेगी, बदमाशी नहीं चलेगी, नहीं चलेगी। बिल्कुल शहीद जुल्फकार अली भुट्टो यूनिवर्सिटी लॉ कॉलेज जे शागिर्दनि जी सुभाणे इलेक्शन हुई। इलेक्शन खां अॻु हिननि जो इल्ज़ाम आहे त वीसी तरफ़ां जेको आहे करो चाढ़ाए करे यूनिवर्सिटीअ खे शागिर्दनि खे गिरफ़्तार करायो वियो ऐं जेको आहे हिन वक़्त ताईं केतिरा ई शागिर्द जेको आहे मुख़्तलिफ़ कराची जे थाननि ते गिरफ़्तार आहिनि। कुझु शागिर्दनि खे छॾे वियो आहे। हिकु जेको शागिर्द हुयो उहो गिरफ़्तार हुयो, हिन वक़्तु आज़ाद थी असां सां गॾु मौजूदु आहे। उनसां पुछंदासीं छाजे करे तव्हांखे गिरफ़्तार कयो वियो? त असांजा कुझु मुतालबात हुया। असांजा इलेक्शन ॾिसो त हर कंहिंखे डेमोक्रेसी जी हक़ ॾिनी हक़ आहे, ठीकु आहे। त असां उन्हनि खे मुतालबो इहो कयोसीं त असां पंहिंजे यूनिवर्सिटी जे तरफ़ां जेकॾहिं इलेक्शन करायूं था त उन्हनि खे नोटिफिकेशन अॼु में असांजी जारी थियल हुई। उनजे बावजूदि कुझु माण्हू परे खां आया, को किथां आयो, त 2 महीननि खां असांजा ऑनलाइन क्लासिस हलनि पिया। त उनजे बावजूदि उन्हनि छा कयो त उन्हनि खामखा नोटिफिकेशन छोकिरा घुराए परे परे खां 6-7 ॾींहंनि जे लाइ। उन्हनि खां पोइ 2 ॾींहंनि जे अंदरि नोटिफिकेशन उन्हनि खे कढी त हाणे जेके ऑनलाइन क्लासिस आहिनि, हालांकि उन्हनि खे असांजो इंफॉर्म बि थियल हो सुभाणे असांजा इलेक्शन आहिनि, त इहे काइंडली तव्हां इहे जेका नोटिफिकेशन न कढो ऑनलाइन क्लासिस जा, शागिर्द हलिया वेंदा त असांजा नुमाइंदा कीअं चूंडजी सघंदा। त उन्हनि जो छाजे करे तव्हांखे गिरफ़्तार करायो आहे? इहो वजह छा हुई? छा इलेक्शन जी वजह हुई? मेन किरदार ते इहा इलेक्शन जी हुई त जीअं उन्हनि खे डपु आहे जीअं शागिर्द पंहिंजे जदोजहद न करे सघनि ऐं पंहिंजे हक़नि जे लाइ न विढ़नि, त जेके करप्ट निज़ाम आहे उन्हनि खे जीअं वणे त उहे उहो ई करे सघनि था। छा तव्हांखे हाणे खणी तशदुद वग़ैरह त न कयो? न तशदुद वग़ैरह कुझु न कयनि, वठी विया 10-15 मिंट ॿाहिरि बीहारनि। उन्हनि खां पोइ जेको आहे फॉरेन अफेयर जेको साइड अहिड़ो को थाणो हुयो उनजे अंदरि विहारनि। अच्छा, ॿिया केतिरा शागिर्द हिन वक़्तु गिरफ़्तार आहिनि? तक़रीबन 20 खां 25 ॼणा गिरफ़्तार आहिनि। अञा ताईं बि टोटली 50-60 छोकिरो तक़रीबन हुयो जेको गेट ते वेठो हो, त उन्हनि खे खणी विया। बिल्कुलु तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं त हिननि खे गिरफ़्तार कयो वियो हुयो। यूनिवर्सिटीअ जे वाइस चांसलर मथां जेको आहे हिननि जो इल्ज़ाम आहे। असां सां गॾु हिकिड़ो ॿियो शागिर्द बि मौजूदु आहे, उहो बि गिरफ़्तार हुयो, हिन वक़्तु आज़ाद थी आयो आहे। उनसां पुछंदासीं बताइएगा कि क्या मामला थे, क्यों गिरफ़्तार किया गया? यहाँ पे इसलिए गिरफ्तार करने आए थे कि यहाँ पे आप जैसा कि आप सबको पता है कि हमारे ऑनलाइन क्लासेस चल रही थी, फिर फिजिकल मोड पे लेके आए। अब इलेक्शंस के वक्त में कल जो कि इलेक्शन होने वाला है, यूनिवर्सिटी बंद की नोटिफिकेशन आया। अब इलेक्शन नहीं करवाने देंगे तो ये तो डेमोक्रेसी के ऊपर तो काला दाग है ना। वकील अॻवान हिते पहुतो आहे अरशद सर, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अरशद, ॿुधाइजो त हीअ हिते गिरफ़्तारियूं थियूं आहिनि शागिर्दनि जूं, हिननि जो इल्ज़ाम आहे त जेके वीसी आहे उहा इलेक्शन नथो कराइण ॾिनो, छा वजह आहे? सब खां पहिरियों जेको फ़लसफ़ो शहीद जुल्फकार अली भुट्टो जो हुयो उहो हुयो जमहूरियत जो क़त्ल उन इदारनि जे अंदरि थिए थो जेके इदारा उन सां मनसूब आहिनि। ऐं MRD तहरीक तव्हांखे यादि हुजे, उन खां वठी जो तलबा ते जेको ज़दोकोब कयो थो वञे, अॼु उन जो तसलसुल आहे। तव्हां जनरल इलेक्शन खे फॉर्म 47 जे तहत जमहूरी प्रोसेस खे तबाह कयो। उन खां पोइ तव्हां बार्स जी इलेक्शन जे अंदरि छो जो बारूं ॻाल्हाइनि पियूं, उहे माण्हुनि जी फंडामेंटल राइट्स जे लाइ ॻाल्हाइनि पियूं, तव्हां उन्हनि में जमहूरी प्रोसेस खे उनजो क़त्ल कयो। उन खां पोइ तव्हां एतिरा ख़ौफ़ज़दा हो जेके तालिब इल्म पंहिंजे अंदरि वेलफेयर जे लाइ, पंहिंजी सोशल एक्टिविटीज़ खे एक्टिव रखण जे लाइ हिकिड़ो जमहूरी प्रोसेस सां हिकु ऑर्गेनाइज़ेशन ठाहींदा आहिनि, उन खां बि ख़ौफ़ज़दा। शागिर्द अॻवान मक़सूद असां सां गॾु मौजूदु आहे। मक़सूद, ॿुधाइजो त गिरफ़्तारियूं इहे कंहिं महिल थियूं आहिनि, पुलिस जा अटाला लथल आहिनि, छा आहे मसइलो? वीसी छा चाहे थी पई? बेसिकली राति खां वठी प्रोटेस्ट हले पियो ऐं पुरअमन शागिर्द वेठा हुया हिते। ऐं सुबुह जो जेॾीमहिल शागिर्द हिते आया ते पुलिस जा बख़्तरबद गाॾियूं ऐं हथियारनि सां हिते लथियूं आहिनि। शागिर्द पूरी राति पुरअमन वेठो आया। हुननि जो बुनियादी मुतालबो इहो आहे त जीअं हर साल इलेक्शन थींदी आहे ईअं हिन साल इलेक्शन थिए। हुननि जी ॿी का डिमांड हुई ई कान, बसि इलेक्शन जी हुई। ऐं इंतिज़ामिया जेका हफ़्तो पहिरियां हिननि क्लासिस ऑन कया फिज़िकली, वरी हिननि खे जॾहिं इलेक्शन जी ख़बर पई त हिननि वरी ऑनलाइन कया। त असांजो बुनियादी मुतालबो शागिर्दनि जो इहो आहे भई फिज़िकली क्लासिस स्टार्ट थियनि ताकी इलेक्शन थी सघे। शागिर्दनि जी काउंसिल आहे ज़ेबुल स्टूडेंट्स काउंसिल, जेका पुठियनि 6-7 सालनि खां हिते शागिर्दनि जे मामला मसला डील करण में ऐं जमहूरी अंदाज़ में शागिर्दनि जी यूनियन चूंडींदी आई आहे। सदाईं आराम सां ऐं पुरअमन नमूने इलेक्शन्स थी वेंदा आहिनि। हिन साल बावजूदि हिन जे जो स्टूडेंट यूनियन्स जो बिल बहाल थियल आहे, तंहिं बावजूदि वाइस चांसलर साहिबा जेके रिटायर्ड सुप्रीम कोर्ट जी जस्टिस आहिनि मोहतरमा, उन्हनि हुकुमनामो इहो ॾिनो त काई यूनियन जी काई काउंसिल जी इलेक्शन हिते कोन थींदी, जंहिंजे नतीजे में शागिर्दनि उन्हनि खे मुसलसल अर्ज़ रखिया, एप्लीकेशन्स ॾिनियूं, उन्हनि सां डायलॉग करणु चाहियो। केतिरा गिरफ़्तार आहिनि शागिर्द हिन वक़्तु? हिन वक़्तु ताईं तादाद सिधी जेका आहे डायरेक्ट उहा
का बि हुनजी ख़बर कोन्हे, पर ईअं आहे त 50 जे लॻभॻि शागिर्द गिरफ़्तार आहिनि, जिन खे अलॻि अलॻि थाणनि ते, हिकिड़नि खे बलोचिस्तान वारे पासनि हब खां क्रॉस कराए थाणनि ते रोडनि ते छॾे ॾिनो वियो आहे, जेके हींअर पाण जी मदद तहत पाण पुॼनि था पिया हिते।